बदीन में कमंद मिल मालकन तरफां आबादगारन सां थींदड़ नाजायज़ियन खां पोइ आबादगारन पंहिंजी ज़मीननि में गुड़ ठाहिण जा चीचड़ा लॻाए गुड़ तैयार करे बाज़ार में विकिरो करे पंहिंजो पेट गुज़र करणु शुरू करे छॾियो आहे। आबादगारन मूजिबि मिल मालकन तरफां मिलनि में मोकिलियल कमंद जो सरकारी अघु ॾियण बदिरां खेनि 130 रुपया अघु ॾिनो पियो वञे। मोकिलियल कमनि ते 100 मणनि ते 30 मण नाजाइज़ कटौती कई पई वञे, जॾहिं त ॿिनि महीननि ताईं कमंद जी रक़म जी अदायगी न पई थिए, जंहिं करे मजबूरन हू पंहिंजे ई कमंद जो गुड़ ठाहिण ते मजबूर आहे। 100 ते 25 मण बाबा छाजो 25 मण कटबो जेको आहे सो कॾहिं ईअं थियो आहे। हाणे उनजे करे असां पंहिंजा चीचड़ा लॻाए छॾिया आहिनि, गुड़ कढी आया आहियूं। तव्हां अॼु बि अचो असांजे दुकाननि ते ॾिसो जेको आहे सो लॻाए छॾिया आहिनि। उते बाबा 60 रुपया किलो गुड़ जेको आहे हाणे गुड़ करे पिया विकिणूं। असांखे इहा उमेद हुयूं त ॿधा पैसा मिलंदा, को सुठो रेट मिलंदो, पर हिते को इंसाफ़ आहे कोन। नाजायज़ कटौती पिया कनि, 100 मण जे मथां 25 मण उहा कटौती बि कई वञे। हितां जा आबादगार जॾहिं उहे कमंद ट्रालियूं खणी उते वञनि था त उन्हनि खे टिन ॾींहंनि ताईं उते दर बदर कयो थो वञे, उनखे रुलायो थो वञे। ऐं असां जेको आहे सो पंहिंजा चीचड़ा लॻाया आहिनि ऐं उन मां गुड़ ठाहे मार्केट में मोकिले बचनि जो गुज़र सफ़र करियूं पिया। सरकार तरफां कमंद मिल मालिकनि जे अहिड़े आबादगार दुश्मन पॉलिसी सबबि न सिर्फ़ मुस्तक़बिल में कमंद जी पैदावार घटि थियण करे मुल्क में खंड जो बहरान पैदा थी वेंदो, मगर शुगर मिलनि में कमु कंदड़ हज़ारे पोरे त पिणु बेरोज़गार थियण जो सबबु बनबो। हुकूमत खे इन सिलसिले में फौरी तौर मिल मालिकनि ख़िलाफ़ क़दम खणी पंहिंजी रिट क़ाइमु करण जी ज़रूरत आहे। कैमरामैन रजब रायमू सां शकूर मेमण, सिंध टीवी न्यूज़, बदी।